साहिल असां वटि मौजूदु आहे। थोरो साहिल खां हुनजो जेको आहे न, साहिल पाण नंढो आहे त हुनजो एक्सपीरियंस बि थोरो नंढो ई आहे। सो यस साहिल, तव्हां प्रोग्राम्स बि कराईंदा आहियो माशाल्लाह सां, ऐं नंढी एज में पंहिंजी स्टडी खे बि कंटिन्यू कयो पिया, तव्हांजो एक्स्ट्रा एफर्ट्स एक्स्ट्रा एक्टिविटीज़ बि नज़र अचनि पियूं। सो ही प्रोग्राम्स कीअं कराईंदा आहियो, एतिरी ऑडियंस खे कीअं जमा कंदा आहियो? उते बि तव्हां जेको आहे CSS ऑफिसर्स आई थिंक तव्हां घुराईंदा रहिया आहियो। जी प्लीज़। जीअं साईं ॻाल्हि कई न, त जॾहिं साईं वारनि पहिरियों चकर प्रोग्राम कयो त साईं वारनि खे थोरी घणी डिफिकल्टी थी। हर कंहिंखे थींदी आहे जॾहिं उहो रूट लेवल खां स्टार्ट कंदो आहे त थोरियूं घणियूं जेका डिफिकल्टी थियनि उहे पेश ईंदियूं आहिनि। मूंखे बि आयूं। जॾहिं आउं 8वीं क्लास में हुयुसि तॾहिं मूं हिकिड़ी पंहिंजी टीम ठाही हुई, ऐं मुंहिंजो पर्पज़ इहो हुयो त जीअं आउं आहियां मूं में कॉन्फिडेंस आहे, ईअं मुंहिंजे जेके शागिर्द आहिनि, जेके ॿार आहिनि झोल मुंहिंजी झोल शहर जा, उन्हनि में बि ईअं कॉन्फिडेंस लेवल जेका आहे बिल्ड थिए, उहो बि अॻियां अचनि। पोइ चाहे उहो सिंगिंग में हुजे, कंपेयरिंग में हुजे, या स्पीच कॉम्पिटिशन में हुजे। सो ईअं कंदे कंदे हिकिड़ो नंढड़े लेवल खां मूं प्रोग्राम स्टार्ट कयो, पोइ उहो आहिस्ते आहिस्ते वधंदो वियो। पोइ मूं लास्ट प्रोग्राम करायो हुयो, हींअर रिसेंटली थियो हुयो, तक़रीबन 1 हफ़्तो थियो आहे। मूं जेके मुंहिंजे शहर जा CSS एस्पायरेंट आहिनि उन्हनि लाइ मूं करायो CSS अवेयरनेस सेमिनार, जेका असां डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सां गॾु मूं सां ताउन कयो हुयो, ऐं ॿियो सिविल सोसाइटी सपोर्ट प्रोग्राम NGO आहे, उन बि मूं सां ताउन कयो, जंहिंमें डिप्टी कमिश्नर सां गॾु मैडम सारा जावेद ख़ुदि पंहिंजे ज़ाती इंट्रस्ट ते आई, ऐं हू जेके बि सिविल जेके एस्पायरेंट हुया CSS जा, जेके हींअर तयारी कनि पिया, हुननि खे पाण लेक्चर ॾिना ऐं हुननि खे ॿुधायो, टिप्स वग़ैरह ॾिनियूं, ऐं हुननि सां क्वेश्चन कया, ऐं मैडम हुननि खे जेका असां आंसर बि कया। सो तक़रीबन 150 एस्पायरेंट्स हुया। सक्सेसफुल मूं प्रोग्राम हुननि लाइ करायो CSS। मैडम पाण आयूं? मैडम पाण आई, ऐं पाण हुननि सां इंटरेक्ट कयो हुयो। अच्छा, ज़बरदस्त ज़बरदस्त। साहिल, कीअं एक्सपीरियंस रहियो तव्हांजो सेमिनार जो? हा, ॾिसो, मूं ईअं एक्सपेक्ट कयो हुयो, छो त मूं जेको लास्ट प्रोग्राम करायो 2022 में करायो, तो हिन 3-4 सालनि जो गैप अची वियो। सो मूं एक्सपेक्ट कोन कयो त एतिरो जेका असां कामयाबु प्रोग्राम ईंदो। पर जॾहिं प्रोग्राम ख़तमु थियो त सभिनीनि माण्हुनि मूंखे भाकुर पाता, मूंखे चयो तोखे तमामु घणियूं वाधायूं हुजनि। मूं एतिरो एक्सपेक्ट कोन कयो, पर मुंहिंजो जेके बि पोयां 4 प्रोग्राम 5 कराया हुया, हुननि सभिनीनि मां प्रोग्राम इहो बहितर थियो। हालांकि इहो हिकिड़ो नंढे लेवल ते थियो हुयो, एतिरी वॾी ऑडियंस न हुई, सीरियस एस्पायरेंट्स हुया, छो त असां रजिस्ट्रेशन रखी हुई, जेके स्टूडेंट रजिस्टर्ड हुया उन्हनि लाइ अंदरि जेका असां एंट्री कई पे। सो हिकिड़ी नंढे लेवल ते हुयो, पर ॾाढो सक्सेसफुल इहो प्रोग्राम। माशाल्लाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीनु, ॿुधी करे ॾाढो सुठो लॻो। ऐं साहिल जेको आहे न, मां जीअं त ॿुधाए चुकी आहियां त पाण जेको आहे सो इलाही एक्टिव आहे, त हुनजा सोशल अकाउंट्स मौजूदु आहिनि, तमामु हिन जो एक्टिविटीज़ वरी उते बि तव्हां जेको आहे न ॾिसी सघो था। ऐं यकीननि पाण हिन वक़्तु प्रोग्राम में मौजूदु आहियूं त डिफरेंट असांजे प्रोग्राम जा हिसाब अव्हां ताईं फेसबुक जे थ्रू बि पहुची रहिया आहिनि, ऐं तव्हां फेसबुक ते बि नाज़रीन प्रोग्राम लाइव हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो। यूट्यूब ते बि चैनल मौजूदु आहे मेहरान TV एंटरटेनमेंट जे नाले सां, त तव्हां उते बि प्रोग्राम खे ॾिसी सघो था। अच्छा साहिल, लाहौर वञणु इट वॉज़ डिफ़िकल्ट और कीअं ईज़ी रहियो? इहो मूं लाइ थोरो घणो डिफिकल्ट रहियो, छो त तव्हांखे मां ॿुधायो हुयो त आउं हिकिड़ो ई फर्ज़ंद आहियां माउ पीउनि जो, त पोइ हुन लाइ थोरो इहो ॾुखियो हूंदो आहे त पंहिंजे घर खां 1200 किलोमीटर परे छॾणु त माना हिकिड़ी मज़ाक जी ॻाल्हि न हूंदी आहे। सो तमामु मुश्किल सां जेका आहे मूं पंहिंजे पेरेंट्स खे कन्विंस कयो हुयो। इवन मूं एतिरो बि चयो हुयो त जेकॾहिं मूंखे तव्हां लाहौर न छॾींदो त आउं यूनिवर्सिटी कोन वेंदुमि, आउं पढ़ंदुसि कोन पूरे सिंध में। हा, चई सघो था। इवन मूं हुननि खे ईअं चयो, पोइ नेट हुननि खे 3-4 महीने कन्विंस कयो हुयो, पोइ टेस्ट ॾिनी, क्वालीफाई बि करे वरिती, पोइ पेरेंट्स बि राज़ी थी विया। हाणे पेरेंट्स बि ख़ुशि आहिनि, एक्टिविटीज़ जेके मुंहिंजूं उते ॾिसंदा आहिनि हुननि मां उहे बि ख़ुशि। अच्छा साहिल, तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हितां जे स्टूडेंट्स सां गॾु पढ़िया आहियो, तव्हांजा फेलोज़, तव्हां सॼो माहौल ॾिठो आहे, ऐं वरी लाहौर जो डिफरेंट माहौल आहे, त हुतां जे स्टूडेंट्स में ऐं पाण वारे स्टूडेंट्स में छा डिफरेंस ॾिठो आहे साहिल? मूं हिकिड़ो डिफरेंस ॾिठो आहे मेन, पाण वटि थोरो घणो, ऐं घणो कोन थो चवां, थोरो घणो चीटिंग वारो कॉन्सेप्ट आहे। पाण थोरा घणा चीटिंग ते भाड़ींदा आहियूं, पोइ चाहे हू मैट्रिक जा हुजनि, एग्ज़ामिनेशन सिस्टम जेको आहे उहो आहे, बिल्कुलु हुते इहो कॉन्सेप्ट न आहे। हुते न आहे। मूं हिकिड़ी शइ ॾिठी, जॾहिं हींअर ई रिसेंटली इंटरमीडिएट वारनि जो जेका असां पंजाब में रिज़ल्ट अनाउंस थियो हुयो, हुते इवन ईअं थियो जेॾी महिल रिज़ल्ट अनाउंसमेंट थियण वारो हुयो, कलाकु बचियो हुयो, हुते ॿुधाईंदा आहिनि त भई कलाकु आहे तव्हांजो रिज़ल्ट अनाउंसमेंट थियण वारो आहे। सो उन दौरान जेका असां मुंहिंजी क्लास जा स्टूडेंट ई कोन आया, छुटियूं कयूं घर। उहो सिर्फ़ु इन करे कयूं त जेकॾहिं असांजो B ग्रेड अची वियो या A ग्रेड अची वियो त असां पंहिंजी क्लास, ऐं जेकॾहिं मुंहिंजो A ग्रेड अची वियो या मुंहिंजी ॿिए क्लास फेलो जो A1 अची वियो, त आउं उन्हनि खे कहिड़ो शिकल ॾेखारींदुसि उन टाइम। सो एतिरो मतिलबु हू ख़ौफ़ कंदा आहिनि, माना जेॾी महिल हुननि जो रिज़ल्ट ईंदो आहे, माना छुटियूं कंदा आहिनि घर वेही, भई असां रिज़ल्ट पंहिंजो घर वेही ॾिसूं, असां यूनिवर्सिटी न अचूं। सो उन ॾींहंनि में यूनिवर्सिटी बि ख़ाली हूंदी आहे, एतिरी मतिलबु उहे स्टूडेंट्स न, असां मतिलबु सिंध वारा ई हुयासीं, ऐं 1-2 पंजाब वारा हुया, बाक़ी त ॿिया सॼा घर ई हुया रिज़ल्ट। सही सही सही। इहो
इहो हिकिड़ो मेन मूंखे मतिलबु इहो बि फील थियो त जीअं CS जो जेको रिज़ल्ट अनाउंस थींदो आहे न, पोइ हिकिड़ो माण्हू हूंदो आहे त TV बि बंदि करे छॾींदो आहे, कल्ह अनाउंसमेंट थी वेंदी आहे, हुनखां 2-3 कलाकनि खां पोइ रिज़ल्ट चेक कंदो आहे। मूंखे ईअं लॻो त भई ॼण को CS जो जेका आहे सा रिज़ल्ट अनाउंस थियो आहे, पर मतिलबु एॾो सीरियस वठंदा आहिनि हिन ॻाल्हि खे। सही सही सही। अच्छा, वधीक कॉम्पिटेंट छा असांजो सिंधी स्टूडेंट आहे और उहो पंजाब में वेठल उहो स्टूडेंट हुजे थो? आऊं ख़ाली चवां कोन थो, पर मूं इहा शइ एक्सपीरियंस बि कई आहे, छो त हुते पंहिंजा सिंधी बि तमामु घणा आहिनि लॉ डिपार्टमेंट में ऐं इंग्लिश लिंग्विस्टिक्स में। मूं कुझु डिपार्टमेंट में अहिड़ा बि ॾिठा आहिनि जिते पंजाब जा त स्टूडेंट पंहिंजी जॻह ते आहिनि, पर सिंध जा स्टूडेंट बि उन्हनि खे जेका असां बीट करे वेठा आहिनि। मुंहिंजे पंहिंजे डिपार्टमेंट जी आऊं ॻाल्हि कयां त सांगड़ जो हिकिड़ो छोकिरो आहे काशिफ चांद, जेका टेस्ट थी पोएं साल, हुनमें पूरे पाकिस्तान में जेका असां टॉप कयो, फर्स्ट पोजीशन खई। सांगड़ जो ई छोकिरो हुयो। हालांकि जेका पंजाब जा स्टूडेंट बि हुया, KPK जा बि हुया, चित्राल, गिलगित बल्तिस्तान, पूरे पाकिस्तान जा हुते पढ़नि था। सो काशिफ जेका आहे उन्हनि सभिनीनि खे पोइ ते छॾियो ऐं पूरे पाकिस्तान में जेका आहे फर्स्ट पोजीशन खई। अहिड़ा ॿिया जाम आहिनि के सेकेंड बि कई लॉ डिपार्टमेंट मां। ऐं हींअर बि जेका आहे काशिफ जेका आहे पंहिंजी यूनिवर्सिटी जो टॉपर आहे माशाल्लाह। ऐं पंहिंजी तारीफ़ कोन थो कयां, आऊं बि घणनि पंजाबियुनि खां जेके लाहौर जा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खां तमामु घणो अॻिते आहियां। ज़बरदस्त। ऐं ईअं आऊं इहो फील न कंदो आहियां त हू अॻिते आहिनि या हीअ अॻिते आहिनि। इंसान जेकॾहिं पाण महिनत कंदो आहे न, बिल्कुलु, हू सभिनीनि खे पोइ ते छॾे वेंदो आहे। न साहिल, यकीनन असां तव्हांजी जेका हिमत आहे, तव्हांजी जेका स्ट्रगल वारो ई तव्हांजो फेज़ आहे, इनखे असां इलाही एप्रिशिएट कयूं था। हालांकि असां ॾिसूं त हिकु नौजवान जॾहिं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हू निकिरनि था त उन्हनि जे लाइ अखिल साहब वधीक चैलेंज हुजनि था बनिस्बत उन शहरी ॿार जे। सांगड़ में वेठो हुजे, उहो बदीन में वेठो हुजे, उहो घोटगी में हुजे, कशमोर में हुजे, कंदकोट में हुजे, लाड़काणे में इवन असां ॻाल्हि कयूं, हालांकि वॾो शहर आहे, या सखर वॾो शहर आहे, 3 नंबर सिंध जो शहर आहे, पर पोइ बि उतां जा जॾहिं हिते अचनि था त उन्हनि खे मुख़्तलिफ़ चैलेंजिस हुजनि था। साहिल जा चैलेंजिस पुछंदासीं, हैदराबाद में बि रहियो, वरी लाहौर में बि, त छा चैलेंजिस आहिनि? रहण खां वठी तमामु शयूं कीअं मैनेज कयो था? ॾिसो, जॾहिं आउं हैदराबाद हुयसि त मुंहिंजो हिकिड़े महीने ते चक्कर लॻंदो हुयो, कॾहिं 15 ॾींहंनि ते बि लॻंदो। हाणे लाहौर आया त पोइ 3 महीननि ते लॻे थो, 4 महीननि ते लॻे थो। इहा बि हिकिड़ी डिफिकल्टी आहे मूं में। ॿियो, जॾहिं माण्हू घर छॾींदो आहे न, को शागिर्द या ॿार, ऐं घर खां जाम परे वेंदो हलियो आहे, पोइ हुनखे जेको हॉस्टल जो लंच हूंदो आहे या डिनर हूंदो आहे, हुनमें बि ॾाढी डिफिकल्टी थींदी आहे। हाणे जेका आहे मूंखे हुते पाणी जो मसइलो आहे पंजाब में, जेको हिते हैदराबाद में कोन हुयो। हिते जेको ॿार वेंदो आहे हू हुनखे सेटल थियण में बि जेका आहे जीअं आऊं झोल मां हैदराबाद आयुसि त आउं हफ़्ते में सेटल थी वियसि हैदराबाद, पर आउं जॾहिं झोल मां लाहौर वियमि त मूंखे महीनो ॾेढ लॻो सेटल थियण में। हॉस्टलनि में रहण, हिकिड़ी हॉस्टल भली कोन्हे, ॿी हॉस्टल में वञण, ऐं ॿियूं इहे बि आहिनि त हिते हूंदा आहियूं त भई घर वारा चकर लॻाईंदा आहिनि असां वटि। फीवर अची थो वञे या इंसान को बीमार वग़ैरह थी थो वञे त पेरेंट्स असांखे ॾिसणु अची वञे। हुते अगरि थियूं था त पोइ इहा शइ असां मिस था करे छॾियूं, इहा पॉसिबल ई न आहे त जेका असां उते पेरेंट्स असांजा पहुची सघनि, छो त 24 कलाकनि जो सफ़र आहे। हिकिड़ो इहो आहे। ॿियो, कॾहिं कॾहिं हिते ईअं थींदो त पैसा खुटी वेंदा, त हिते दोस्त वग़ैरह हूंदा या मिट माइट हूंदा। हाणे हुते पैसा खुटी था वञनि त पोइ हर शइ मैनेज करणी, इहे बि थोरी घणियूं डिफिकल्टीज़ आहिनि। हालांकि जेके पंजाब में रहंदा आहिनि उन्हनि खे इहे डिफिकल्टीज़ पेश कोन थियूं अचनि। उन्हनि खे ख़ाली यूनिवर्सिटी वञिणो पवे थो, हुतां घर पढ़णो पवे थो। असां लाइ ॿिया बि मसइला जाम आहिनि। सही पिया चओ, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, भला हॉस्टल तव्हांजे लाइ कीअं आहे? छो त जीअं तव्हां ज़िक्र कयो पिया, उहो फीवर थी वञणु ठीकु आहे, कॾहिं स्टूडेंट बीमार थी पवंदा आहिनि हॉस्टल में, पोइ वरी रूममेट्स ऐं उहे साथी कीअं हूंदा आहिनि? ॾिसो, मूं लाइ हिकिड़ी प्लस पॉइंट इहा आहे त असां जेके बि रहंदा आहियूं न रूममेट, उहो मुंहिंजा पंहिंजा ई आहिनि। हिते झोल जा आहिनि, झोल जे इर्द गिर्द जा आहिनि। असां तक़रीबन 11-12 छोकिरा आहियूं जेको मूंसां गॾु विया आहियूं। असां माना सभु हिकिड़ी चैन ठाहे पोइ विया आहियूं। ऐं यकीनन ईअं सम्झो त पंजाब असां लाइ हिकिड़ो परदेस आहे सिंधियुनि लाइ, त असां हुते हिक ॿिए जो सहारो आहियूं। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां मेघवाड़ कम्युनिटी जी हिकिड़ी स्ट्रॉन्ग पॉइंट जेका आहे उहा डिस्कस करणु वञो पिया, या तव्हांजी हिकिड़ी जेको आहे न यूनिटी ॾाढी हिकिड़ी तारीफ़ जे लाइ ज़रूरु आहे। तव्हां भले हैदराबाद में रहो, इस्लामाबाद में रहो, लाहौर में रहो, त इहा जेका तव्हांजी कनेक्टिविटी हिक ॿिए सां हुजे थी, इहा ॾाढो तव्हांखे स्ट्रॉन्ग बि बणाए थी माशाल्लाह सां। बिल्कुलु ईअं आहे। सो इन ॻाल्हि जे करे जेका असांखे एतिरी डिफिकल्टी नथी थी वञे, छो त सभु असां पंहिंजा आहियूं। जेकॾहिं ॿिया केरु हुजनि हा त पोइ तव्हांखे ख़बर आहे पंहिंजा त पंहिंजा हूंदा आहिनि, पोइ भले केतिरी बि उन्हनि सां दुश्मनियूं हुजनि, पोइ इहा ॻाल्हि बि हिकिड़ी मूं लाइ पॉज़िटिव आहे त हू मुंहिंजा रूममेट आहिनि, मुंहिंजा पंहिंजा ई आहिनि। असां हिक ॿिए जे हुते कम बि अचूं था, हिक ॿिए जो वॾो सहारो बि आहियूं। ज़रूरु कंटिन्यू करिणो आहे, बिकॉज़ जॾहिं बि हिकु नौजवान अॻियां वधे थो त हुनखे हिकिड़ी मोटिवेशन ज़रूरु हुजे थी। हुनजे लाइ उहो बैकबोन ॾाढो ज़रूरी हूंदो आहे, जेको यकीनन हुनखे पंहिंजी फैमिलीअ तरफ़ खां मिले थो। सो यस, प्लीज़ थोरो ॼाणणु चाहींदासीं। ॾिसो, इन शइ में जेका एनवायरमेंट हूंदो आहे उहो वॾो मैटर कंदो आहे। बिल्कुलु। ऐं हिकिड़े अहिड़े एनवायरमेंट में रहां थो, ऐं मुंहिंजे इर्द गिर्द जेके बि घर आहिनि
उन्हनि घरनि में सभई जेके ॿार आहिनि उहे सभई पढ़नि था, के इस्लामाबाद पढ़नि था, 2 टे फॉरेन बि वियल आहिनि, हंगरी, थाईलैंड ऐं जर्मनी। सो उन्हनि मां बि मूंखे इंस्पायरेशन मिली। ॿियो जॾहिं आउं नंढो हुयुसि 7वीं क्लास में, सो हिकिड़ा ॿार हूंदा आहिनि जॾहिं हाई स्कूल में वेंदा आहिनि त पोइ कॾहिं स्कूल वेंदा आहिनि कॾहिं कोन वेंदा आहिनि। मूं में बि इहा थोरी घणी आदत हुई। सो 7वीं क्लास में जॾहिं हुयुसि त आउं कंहिं इवेंट में वियमि, हुते को असांजे ज़िले जो जेका आहे SSP आयो, ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी। सो मूं हुनखे ॾिठो, उनजी पर्सनैलिटी खे ॾिठो ऐं माण्हुनि हुननि सां कीअं पिया मिलनि, हू हुननि सां कीअं पियो ॻाल्हाए, हिन बि शइ जेका आहे मूंखे जेका आहे इंस्पायर कई। पोइ मूंखे तेॾी महिल न ख़बर हो, हालांकि मुंहिंजो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो शौक़ु बि जेका आहे CSS करणु आहे। जी हा, जी हा। मूंखे एतिरी नंढी उमिरि में न ख़बर हो त इहो CSS छा हूंदो आहे, हीउ जेको आयो आहे SSP कीअं थींदा आहिनि कीअं। पोइ हू जॾहिं वियो हुयो, सो 2nd डे खां पोइ जेका आहे मूं इहो जेका आहे हिकिड़ी ॻोल्हण जी कोशिशि कई त भई माण्हू जेके SSP थियणो हुजे त कीअं थिए। पोइ तॾहिं खां जेका आहे पोइ पंहिंजो गोल बि इहो रखियो त भई मूंखे बि पंहिंजी लाइफ में जेका आहे CSS करणी आहे। ऐं अगरि कंहिंखे बि CSS करणी आहे त लाज़मी आहे हुनखे पंहिंजी स्टडी ख़ाली कंटिन्यू न करणी पवंदी आहे, पर हुनखे स्ट्रगल बि पंहिंजी लाइफ में करणी पवंदी आहे। सो इन करे मुंहिंजो CSS जो गोल आहे, इन करे मूं पंहिंजो रुख बि जेका आहे पंजाब साइड कयो, लाहौर साइड। हा, ज़बरदस्त ज़बरदस्त साहिल, मां आउं ॼाणा थी त तव्हां जेका CSS करणु चाहियो था, केतिरो स्टडी खे टाइम ॾींदा आहियो? ॾिसो, यूनिवर्सिटी जेके क्लासिस थींदियूं आहिनि उन खां अलावा त 4 खां 5 कलाक असांखे उअं ई ॾियणा पवंदा आहिनि पंजाब जहिड़े शहर में। छो त जेकॾहिं सिंध जो माण्हू होॾां वञे थो पंजाब वारी साइड ते त हुनखे थोरी वधीक एक्स्ट्रा जेका आहे महिनत करणी पवे थी। छो त तव्हांखे ख़बर हूंदी सिंध में जेका आहे थोरो पंहिंजो स्टडी जो रुझान आहे। पंजाब थोरो घणो उन्हनि खां अॻिते आहे, एतिरो बि कोन्हे, पर सिंध वारा जेको स्टूडेंट आहिनि उहो बि पंजाब वारे स्टूडेंट खे बीट करे सघनि था ऐं कनि बि पिया सिंध जा। सो हुते थोरो असांखे एक्स्ट्रा जेका आहे टाइम ॾियणो पवे थो, त मिनिमम बि जेका आहे 4 कलाक हुते जेका आहे लाइब्रेरी में वेही पढ़णो पवे थो। एग्ज़ाम वारी टाइम ते 7-8 कलाक पढ़णो पवे। ठीकु आहे, ठीकु आहे। लाइब्रेरीज़ कीअं आहिनि हुतां जो? ॾिसो, अञा ताईं आउं पब्लिक लाइब्रेरी को बि विज़िट न कई आहे। हिकिड़ी जना लाइब्रेरी आहे जंहिंमें असांजे जेको यूनिवर्सिटी जा स्टूडेंट आहिनि उन्हनि खे अलो न आहे। हुते सिर्फ़ु CSS एस्पायरेंट जेके हूंदा आहिनि, जेके स्पेशली पूरे मुल्क मां करणु ईंदा आहिनि। लाहौर तव्हांखे ख़बर आहे कि जो गार्डन वर्ड टाइम थी वई, रिटायर्ड थी वई। सो हुते जेका आहे पब्लिक लाइब्रेरी वॾी आहे जना, हुन में CSS एस्पायरेंट्स खे जेका आहे अलो कनि था। बाक़ी असांजी यूनिवर्सिटी में तमामु सुठियूं लाइब्रेरीज़ ठहियल आहिनि जंहिंमें असां हुते वेही स्टडी कंदा आहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। अच्छा साहिल, उन खां अलावा तव्हां ॾाढा एक्टिव या सोशल मीडिया ते बि तव्हां एक्टिव नज़र अचो था, ॿई साइड ॾुखियूं कोन लॻंदियूं आहिनि? न, ॾुखियो कोन लॻंदो इन करे छो त मां बचपन में इन फील्ड खां आहियां। ऐं जॾहिं 2वीं क्लास में हुयसि त बाबा मुंहिंजो वैसे ई हिकिड़ो सीनियर डिस्पेंसर त आहिनि, सुंदर सिंधी साहिबु, ऐं हुन सां गॾोगॾु कंपेरर बि आहिनि जेके TV ते ऐं प्रोग्राम्स में होस्टिंग बि कंदा आहिनि। सो हुन खां बि हुन जे थ्रू बि मूंखे इहो शौक़ु मतिलबु सोशल एक्टिविस्ट जो ऐं कंपेयरिंग साइड ते शाइरी करण जो, सिंगिंग करण जो शौक़ु आयो। सो बचपन हिकिड़ो मतिलबु माण्हू जेको हूंदो आहे, जेको स्टूडेंट हूंदो आहे या कोई शागिर्द हूंदो आहे, ॿार हूंदो आहे, उहो बचपन खां ई अहिड़नि कमनि में जेकॾहिं लॻी थो वञे त पोइ हुनखे अॻियां वञी इहा डिफिकल्टी नथी थिए। ऐं जेकॾहिं यूनिवर्सिटी खां इहो कमु शुरू कयां हा त पोइ शायदि मूंखे डिफिकल्टी थिए, पर आउं बचपन खां ई इहो कमु कंदो पियो अचां, सो मूंखे डिफिकल्टी न थी। हिकु स्टूडियो में वेही ॻाल्हाइणु या मतिलबु पाण वीडियोज़ ठाहे करे रखी छॾंदा आहियूं सोशल मीडिया ते, ऐं स्टेज ते ॻाल्हाइणु, इहो केतिरो डिफरेंस हूंदो आहे भला? ॾिसो, जेॾी महिल पाण वीडियोज़ ठाहींदा आहियूं या कंहिं स्टूडियो में वेंदा आहियूं त हुन में जेका आहे तव्हांखे ख़बर आहे लिमिटेड हिकिड़ी आवाम हूंदी आहे। उन टाइम हिकिड़ो इंसान जो जेका आहे घर वेंदा आहियूं, उन टाइम इंसान जो जेको का शागिर्द हूंदो आहे या ॿार हूंदो आहे जेको ठाहींदो आहे वीडियो, हुनजो जेको कॉन्फिडेंस हूंदो आहे उहो पीक ते हूंदो आहे। छो त पाण हिकिड़ा हूंदा आहिनि जेके हू इंट्रोवर्ट हूंदा आहिनि या पब्लिक में वञण खां हू घबराईंदा आहिनि। सो घर में वीडियो ठाहिणु या कंहिं स्टूडियो में थोरो घणो नंढी ऑडियंस जे अॻियां ॻाल्हाइणु उहो थोरो ईज़ी हूंदो आहे। बाक़ी जेको वॾो प्रोग्राम हूंदो आहे जंहिंमें 10-12 हज़ार या 500 या 600 पूरो हॉल भरियल हुजे त हुनमें थोरी घणी जेका आहे डिफिकल्टी थिए थी। पोइ अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि, मतिलबु प्रोफेसर्स या टीचर्स, उहे बि असां खां पुछंदा आहिनि त भई असां बीहूं कीअं, इहो कॉन्फिडेंस तो कीअं डेवलप कयो। सो इहा हिकिड़ी मिसकॉन्सेप्शन हूंदो आहे, हालांकि हूंदो कुझु बि न आहे। पंहिंजे पाण खे बसि दिलि असांजो मुतमन हुजे त बसि असां सभु कुझु करे सघूं था। बिल्कुलु सही चयो वियो आहे। ॿिनि शयुनि में, हिननि कमनि में जेको आहे न हिकिड़ो डिफरेंस नज़र ज़रूरु ईंदो आहे।